अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सोराब सुमरो ऐं मूंसां गॾु आहे बिस्मा बाबर ऐं प्रोग्राम आहे फ़न कॉल में जीअं त असां फ़नी कॉल कंदा आहियूं अचानक कंहिं पंहिंजे स्टार खे ऐं पोइ उन्हनि खां पुछंदा आहियूं मुख़्तलिफ़ सुवाल ऐं मुख़्तलिफ़ उन्हनि सां हालत कंदा आहियूं। पर के माण्हू आहिनि दोस्त जेके सम्झी बि वञनि था, सीनियर जेके आहिनि। कुझु माण्हू ज़ाहिर आहे कंहिं टेंशन में हूंदो, कॾहिं किथे हूंदो, नथो बि सम्झी सघे। अॼु असां जेका फ़न कॉल कंदासीं उहो असांजो प्यारो होस्ट आहे धरती जो जमालो वाह जमालो जो, जेको बिस्मा सां गॾु हूंदो आहे, ज़ुहैब चांडियो। पाण बि ॾाढो फ़नी माण्हू आहे, ॾाढा सुठा टिकटॉक बि ठाहींदो आहे ऐं वीडियोज़ बि ॾाढा ज़बरदस्त फ़नी ठाहींदो आहे। असां सोचियो था अॼु उन्हनि सां फ़न कॉल कयूं था। उन्हनि खे असां ॿुधायो नाहे, उन्हनि खे असां कॉल कंदासीं। बिस्मा जी, आपका तो मेरे ख्याल आपकी आवाज़ पहचान लेंगे, आपके साथ काम करते हैं। मैं उनको कॉल कर रहा हूँ। जी बिल्कुल सही। और देखता हूँ कि वो पहचान रहे या नहीं पहचान रहे। ठीक है। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ज़ुहैब चांडियो। जी अदा मां ज़ुहैब चांडियो पियो ॻाल्हायां। तव्हां केरु? मां बिलावल पियो ॻाल्हायां। बिलावल बिलावल अदा मां सुञातो कोन्हे, कहिड़ो बिलावल? बिलावल कमराणी। जी भाउ हुकुम कयो। भाउ तव्हां जे लाइ हिकिड़ो इतलाह ॾियणो, तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियणो हुयो। जी भाउ, हे असां हैदराबाद में न हिते हिकिड़ो खोलियो आहे मसाज सेंटर। अच्छा। तो उनजे लाइ त असां चऊं पिया थोरा तव्हां मशहूरु बि आहियो, थोरो तव्हां अचो आहे असांजे मसाज सेंटर में। अच्छा। तो तव्हां सां को टिकटॉक विकटॉक बि ठाहियूं आहे, जो टिकटॉक ठाहींदा हो न तव्हां जेको। जी जी बिल्कुलु अदा, ही जेको तव्हां मसाज सेंटर चओ था उहो हैदराबाद जे कहिड़े एरिया में तव्हांजो आहे मसाज सेंटर? हिते कासमाबाद में यार। अच्छा। हाँ, हिन फ़िलहाल मां कराची आहियां, तव्हांजो नंबर मिलियो आहे हितां मूंखे धरती टीवी तां। अच्छा अच्छा। सो मां तव्हांजे कॾ आयुमि कराची, पोइ ख़बर पई तव्हां त हैदराबाद आहियो। जी जी अदा मां हैदराबाद हूंदो आहियां 4 ॾींहं, मंडे टू थर्सडे ऐं फ्राइडे टू संडे मुंहिंजो 3 प्रोग्राम हूंदो आहे धरती टीवी ते। हिनजे करे मां हुते आयुमि, पर हुते तव्हां न मिलिया। पोइ तव्हांजो नंबर मिली वियो, मां चयो भला हितां ई कॉल कयूं तव्हांखे। अच्छा अच्छा अच्छा। जी भाउ हुकुम कयो। तव्हां मसाज सेंटर त खोलियो, तव्हांखे हुते अचिणो आहे। असां तव्हांजो थोरो मसाज वसाज बि कंदासीं त मज़ो अची वेंदो तव्हांखे। अच्छा 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 अच्छा। कोड़े कोड़े तेल सां तव्हांजो मसाज कंदासीं। कहिड़े तेल सां? कोड़े तेल? कोड़े तेल सां कंदासीं न मसाज तव्हांजो, अञा तव्हांजो बॉडी ज़बरदस्त थी वेंदो। अच्छा अदा, मसाज में त मूंखे नथो लॻे कोड़े तेल सां मसाज थींदो आहे। बाबा असां नओं शइ ॾिनो आहे न यार, तूं सम्झे नथो। अच्छा। हे सीधी मसाज आहे, सीधी मसाज मां पाण कंदो तव्हांजो। अच्छा तव्हां मसाज कंदा आहियो? तव्हांजो नालो छा ॿुधायो दादा? बिलावल कमराणी। यार तूं सुञाणे कोन थो मूंखे। औरतें मसाज। अच्छा। ॿियो जेकर तव्हां चओ त पोइ छोकिरियूं वोकिरियूं बि ॾिसूं था तव्हांजो मसाज करण जे लाइ। हैदराबाद में था? हैदराबाद कासमाबाद में यार। अच्छा। पोइ तव्हां ईंदा हुते? अदा अदा न, मां छोकिरियुनि खां मसाज कोन्ह कराईंदो आहियां। छोकिरियुनि खां न कराए, ठीकु आहे मूंखां मसाज कराइजो। न न अदा, तव्हांजी ब्रांच कॾहिं ओपन थी थिए? तव्हां ओपन कयो त इंशाल्लाह मां चकर हणंदुमि तव्हांजे ब्रांच ओपन आहे यार। ज़ुहैब ईअं न कर यार, तूं टाइम ॾे, तूं सुभाणे अचु। न सुभाणे तव्हां थोरी ॻाल्हि कंफ्यूजन था कयो न, मूंखे सम्झ में नथो अचे। तव्हां कोड़ो तेल सां चओ था मसाज। त पोइ तव्हां मिठो तेल, सरें जो तेल बि आहे, हुन सां बि मसाज करे सघिजे थो। अच्छा। मिठे तेल मसाज छा त मथे जो मसाज कंदा आहियो? न मथे जो यार, असां को मालशी आहियूं, सॼे जिस्म जो कंदासीं, सॼे बॉडी जो। अच्छा। मज़ो अची वेंदो तव्हांखे, अलाह जो कसम। न न इंशाल्लाह अदा, जॾहिं मां फ्री ते मूंखे टाइम मिले तो मां ज़रूर चकर हणंदुमि तव्हांजे मसाज। यार फ्री छो न आहे? तूं काथे बिज़ी आहे यार? हाणे त वांदो सॼो ॾींहुं घुमंदो वधंदो आहे हैदराबाद में, तोखे ॾिसंदा आहियूं यार। पैसे आपने देने। न 4 ॾींहं मां हैदराबाद हूंदो आहियां, बसि उहो ई कमनि कार में मुंहिंजो निकिरी वेंदो आहे। अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि यार, पोइ असांखे को आहे पैसा ॾिनी वञे 5000 रुपया। 5000 रुपयो रेट आहे अदा मसाज जो? हा 5000 रुपया असांखे ॾियणा अथई तोखे। न न अदा, छा त 10 रुपए जो कोड़ो तेल इस्तेमालु कंदो 5000 रुपया वठंदव? पोइ यार तव्हांखे हुते एसी में सुम्हारंदा त तव्हांजो मसाज। इवन कराची में ॾिसो सुठे एरिया में मसाज सेंटर जेके आहिनि हुन ते एतिरो रेट न आहे जेको तव्हां था ॿुधायो। पोइ यार तव्हां वॾी पर्सनैलिटी आहियो यार, स्टार आहियो टीवी जा, तव्हांजे लाइ 5000 कहिड़ा वॾी ॻाल्हि आहिनि यार। न न अदा तव्हां ट्राई कयो, इंशाल्लाह मां चकर हणंदुमि, बाक़ी मां मसाज कोन कराईंदुमि तव्हांखो। न मसाज तुंहिंजो ज़ोर ई कंदासीं त ज़बरदस्ती। न न भाउ ज़बरदस्ती केरु कंदो आहे? बहरहाल हाणे तव्हां थोरो, तव्हांजो टोन चेंज पई थिए। न टोन छो चेंज थींदो यार? टोन छो चेंज थींदो यार? तूं कमाल करे थो। न न ॾिसो न, मूंखे अगरि को सही कोन लॻंदी आहे ॻाल्हि, मां कॉल कटे छॾींदो आहियां। भाउ भाउ आहियो,
अब काल न कट जाए ज़ोएब चाड़ा सोराब सुमरो बगड़ाया ए बिस्मा जी सॼी हरकत ही मूंसां गॾु वेठी अथई बिस्मा तोसां गॾु जेका हूंदी आहे धरती जे जमालो में सॉरी ज़ुहेब नहीं वालेकुम सलाम हावी बिस्मा और आप तामो की किए बेवकूफ बनाए वाले पर मुझे भी ता मथो घुमाए छड़ियो रियली बिलीव मुझे खबर कोन पई त ता वन कॉल था फन कॉल असा जेका यार हले तो धरती टीवी ता कहां शायद बिस्मा अच्छी बात नहीं है आप मेरे साथ होस्ट कर दियो आपने मुझे नहीं बताया कि मेरा बकरा बनने वाला नहीं है मैंने कहा ज़ुहेब आज आपकी फिरकी लेते हैं ना बट डोंट वरी मैं लाइव शो में बिस्मा आपसे बदला देने वाला हूं जी एक बार मजो आयो कुछ ज़ोएब न तमाम जबरदस्त परेशान थी वे कोड़े तेल सां केर मसाज कंदो आहे न उहो ई सोचो न मां कॾहिं कोड़े तेल सां मसाज थींदो ई न आहे तव्हांजो कहिड़ो मसाज सेंटर आहे जेको कोड़े तेल सां तव्हां मसाज था कयो माना घर बि न पुॼी सघूं न पोइ असां हा बिल्कुल बिल्कुल वॾी महिरबानी ज़ोएब चांडियो साहब ज़बरदस्त वॾी महिरबानी जी नाज़रीन इहो हुयो असांजो प्यारो होस्ट ऐं सिंगर ज़ोएब चांडियो साहब जंहिंसां असां फन कॉल कईसीं ऐं हू परेशान थी वियो त इहो कोड़े तेल सां मसाज कीअं थींदो ऐं हुन टुप जवाबु ॾेई छॾियो मां मसाज न करे बाक़ी ईअं तव्हां वटि ईंदुमि टिकटॉक वग़ैरह ठाहिण लाइ जी त इन ते फन कॉल असांजी पंहिंजी पुॼाणे ते पहुती ईंदड़ फन कॉल ते असांजी इजाज़त अलाह हाफ़िज़